बुखारी समाज जो नब्ज़ शनास शायर हो, जंहिं अवाम जी रग रग में पीहिजी लिखियो। संदसि शायरी जो हर नुक़्तो आंखियुनि जी चादर में ईअं त वेढ़ियल नज़र अचनि थियूं जो ख़याली कैनवास ते हर माण्हूअ खे से सिटूं पंहिंजूं ऐं पंहिंजनि जज़्बनि जो इज़हार लॻनि थियूं। मुंहिंजे बारे में ओ साईं छा थो भाई, तोखां हिकिड़ो ॾींहुं छिॼां थो, ॾींहुं उन्हीअ खे साल चवां थो, पर जे विछड़ी वरहल छाई छा थो भाई। मुंहिंजे बारे में ओ साईं छा थो भाई, तोखां हिकिड़ो ॾींहुं छिॼां थो, ॾींहुं उन्हीअ खे साल चवां थो, पर जे विछड़ी वरहल छाई छा थो भाई। उस्ताद बुखारी शायरी वसीले हर तबके जे माण्हूअ जी पीड़ा खे बयान कयो। आम माण्हूअ जी ॿोली खे संदन ज़बानी ॼण त चित्रे रोशन बणायो। न कम निबरियो न ग़म निबरियो, जो निबरी वियो सो दम हूंदो, जो निखरी पियो सो सच समझो, जो विखरी वियो वहम हूंदो। न कम निबरियो न ग़म निबरियो, जो निबरी वियो सो दम हूंदो, जो निखरी पियो सो सच समझो, जो विखरी वियो वहम। किथे झोपन में कड़कंदड़ झूर पी सनन जी दाह वरनाए, किथे मोरन जे टहूकन ऐं ख़ूबसूरत खंबड़ाटियुनि खे इंडलथी रंगन सां तशबीहायो, किथे आबशारन जे चिलकंदड़ पाणी, सिज जे लहंदड़ मंज़रन, चंड जे जोबन ऐं पूरब, किथे मेलाप जे सुरूर, किथे विछोड़े जे वढ, किथे मांदकाई ऐं इंतज़ार, किथे पीड़ा ऐं प्यार, किथे ॿोलीअ जी बका ऐं क़ौमी एहसास में कलम ॿोड़ियो त किथे हारियुनि नारियुनि ऐं मज़दूरनि ते एहसासाती उमंगनि ऐं सनन जीअ में पीहिजी सनन तकलीफ़नि खे शायरीअ जे क़ालिब मां कढियो। बुखारी जी शायरी रुगो आम शायरनि जीअं महबूब जे माणनि नाज़नि नखरनि ऐं पाण वणाइण वारियुनि अदाउनि ताईं ख़तम नथी थिए, पर संदसि शायरीअ में हारियाणियुनि जी उॾड़ियल चोली ऐं चादर जी बि कहाणी आहे। ज़ोरीअ परणायल नारीअ जी गूंगी कूक ऐं आह वारो अहसास बि आहे त साॻिए वक़्तु हम उमिरि प्यार जे अहसास जो मेहंदीअ रतो रंग बि आहे। उस्ताद बुखारी जहिड़े नमूने सादगी सां संगेलो हो, बिल्कुल तहिड़े नमूने पंहिंजनि माण्हुनि जे साधन ॿोलनि ऐं ॿोलीअ सां बि जुड़ियल। संदसि शायरी ॼण त ॻोठ ॻोठ जी डायरी थी लिखे। हुन काजनि ते बि कलम खयो त धरतीअ जी महरूमी मुसीबतनि ते बि ताहियो, एहतजाजनि ऐं धरतीअ जी मजमूई मुसीबत नुमा वार्ताउनि ते बि लिखियाई। संदसि शायरी वारो पोरियो हिक ई वक़्तु अॻवानी वारो बि हो त साॻिए ई वक़्तु हिकु कारकुन वारो बि हो, जे झंग कंदो तंग त साड़े अचिबो, हूंदो जे बयाबान त लताड़े अचिबो, ओ मंज़िले मक़सूद ही वाइदो आहे तोसां, आयो जे अॻियां उभ त बि भाड़े अचिबो। शायरीअ में हिकु पोरियत शायर जी हैसियत उस्ताद बुखारीअ खां वधि शायदि कंहिंजे नाव थी हुजे। हथे ख़ाली असीं ज़ालिम सां लड़ंदासीं, लड़ण ॾिसजो, उम्मीद आहे यकीन आहे त खटींदासीं, खटण ॾिसजो, जबल ईंदा अॻियां, जबल जा सीना ॾारे विझंदासीं, बहरहाल असीं मंज़िल ॾे वधंदासीं, वधण ॾिसजो। सिंध जे हिन अज़ीम शायर जो असल नालो सैयद अहमद शाह हो। पाण सैयद हाजन शाह जे घर में 16 जनवरी 1930 ईस्वी में दादू खां उत्तर तरफ़ 11 किलोमीटर जे मुफ़ासिले ते हिकु नंढड़े ॻोठ गुलाम चांडियो में जनम वरिताईं। इब्तिदाई तालीम अबाणे ॻोठ में हासिल कयईं ऐं सिंधी फाइनल फुलजी स्टेशन मां पास करण बाद हिकु उस्ताद जी हैसियत सां ॻोठ गुलाम रसूल खुश्क में नौकरी कयईं, जंहिं बाद पाण डिग्री कॉलेज दादू में सिंधी जो लेक्चरर मुक़रर थियो, जंहिं कॉलेज खे पिणु सरकार पारां संदसि नाले सां ई मंसूब कयो वियो आहे। उस्ताद बुखारीअ खे 6 पुटनि ऐं 3 धीअरुनि जो औलाद हो। संदसि 2 फर्ज़ंद सैयद कुर्बान शाह ऐं सैयद एजाज शाह वफ़ात करे विया आहिनि, जॾहिं त डॉक्टर अल्ताफ शाह बुखारी, इंजीनियर सरदार अली शाह बुखारी, इंजीनियर आफ्ताब अली शाह ऐं इंजीनियर मुमताज अली शाह बुखारी उस्ताद जी शायरी खे आम माण्हुनि ताईं पहुचाइण में मसरूफ़ आहिनि। उस्ताद बुखारी जा हेल ताईं 26 किताब छपजी मार्केट में अची चुका आहिनि, जिन मां हिकु किताब सराइकी शायरी में पिणु आहे।
उस्ताद जे छपियल किताबनि में बुखारी जा क़ता कारे ककर हेठि मांदी थी न मारी, गाए पियो जागाए पियो, ही गजरा ही गोला, घड़िया से चढ़िया, धरती सरती, ओतूं जोतूं, बुखारी जा क़ता, वतन ई वेसा, जिंदगी जिंदगी, मेला मलहाला, अड़ई वेज वतन जा, न कम निबरियो न गम निबरियो, पेर न हटन पोइते, ही गीत गुलाबी ॿारनि जा, लहर लहर दरिया, गीत असांजा जीत असांजी, वलवलो ऐं ॻोक, सोचूं हुड़का वाका, कूकण या कल्याण, जुस्तजू लाइ तख नतो, गीत गुलाबी ॿारनि जा ऐं सराइकी ॿोली जो वाहिद किताब तड़ तड़ तेॾियां ॻाल्हियां शामिल आहिनि। उस्ताद बुखारी अकेडमी जे चेयरमैन अल्ताफ शाह बुखारी जो चवणु आहे त सिंध जे हिन अज़ीम शहर लाइ जेतिरो कुझु चवण करण जी घुर्ज आहे, उन मां अटे में लूण बराबर बि कमु न थी सघियो आहे। संदसि वधीक चवणु आहे त न थींदो, बुखारी खां दोको न थींदो, मलाए न थन जो जीजल जी लोको, अहिड़ो को बि थोको न थींदो। मुंहिंजा साईं 24 वर्सी मल्हायूं पिया। उस्ताद खे असां खां विछड़े 24 साल थी विया, पर लॻी नथो ॼणा को असां खां जुदा थियो आहे। अॼु बि हुनजी असां घर जे दरे दीवार असां खां यादि ॾियारे थो, हुननि जा कपिड़ा, हुनजी जॻह, हुनजो कमिरो, हुनजी हर शइ ॾिसूं था, असांखे उहे शयूं अॻियां तरी थी अचनि। ईअं लॻे थो ॼण त बाबा साईं ॿाहिरि निकिरी वियो आहे की कमु असांखे हाणे मोटंदो। जेतिरो वधि वर्षनि जो सिलसिलो आहे, अकेडमी पाण मल्हाए पई, कोशिशि थियणु खपे, बल्कि थियण खां बि 24 सालनि में सकाफ़त वारा ॿिया इदारा अचंदा असां खां सहकार कंदा, पर हुन कंहिं बि सहकार न कयो आहे हींअर ताईं। बाक़ी पाण हणा डॉक्टर अल्ताफ जेको कुझु करे सघे थो उहो करे थो। शान वर्सी थिए थी, सिंध वारी कुंड कुर्च जा माण्हू, सॼी सिंध जा उस्ताद परस्तार, उस्ताद जा मोहबत कंदड़ माण्हू उस्ताद जे वर्सी जी अचनि था, हुनखे लफ़्ज़नि जी मोहबत भेट अचनि था, अदीब शाइर अचनि था, हुनखे वकाला पढ़ी उहे बि उस्ताद खे भेटा पेश कनि था। ऐं असां बि बीइंग ए फैमिली मेंबर इन सॼे पिंडार खे ऐं दोस्तनि खे ॾिसी महसूसु कयूं था त उस्ताद सां क़ौम जी, सिंध जी, सिंधी माण्हुनि जी केतिरी हुन सां मोहबत हुई ऐं केतिरो कल्ह ऐं अॼु में केतिरो फ़र्क़ु आहे। कल्ह ज़िंदो अॼु न आहे त माण्हू ओतिरो ई चाहिनि था, ओतिरो ई ॿुधनि था, ओतिरो ई पढ़नि था। हुकूमत पारां उस्ताद बुखारी खे सनद मञता तौर सदारती एवार्ड, हुस्ने कारकर्दगी एवार्ड सां त नवाज़ियो वियो आहे, पर उस्ताद बुखारी खे इन मञता ऐं अवामी शाइर वारी हैसियत पटांदड़ सिंध सरकार पारां अञा सुधो मुकमल कमु न कयो वियो आहे। उस्ताद बुखारी जी शाइरी जो मर्कज़ हमेशह सिंध ऐं सूंह रही, तंहिं लाइ उस्ताद बुखारी वाण वस्ती गूंजी पियो, अजरक टोपी ऐं पटके वारे जो आवाज़ बणिजी वियो। उस्ताद बुखारी जी शाइरीअ खां मुतासिर थी शाइरी शुरू कंदड़ ताबिश बुखारी उस्ताद बुखारी खे शाह अब्दुल लतीफ भिटाई जे फन ऐं फिकर जो तसलसुल कोठे थो। संदसि वधीक चवणु आहे त उस्ताद जा केतिरा ई पहलू आहिनि। उस्ताद जी शाइरी में रोमांस, प्यार, मोहबत, इश्क, उन खां सवाइ सूंह, सच, धरती सां प्यार, वतन परस्ती ऐं मां सम्झां थो जेकॾहिं असां या असांजा जेके मुआशरे जा माण्हू आहिनि उस्ताद बुखारी जी शाइरी खे जेकॾहिं स्टडी कनि, उनखे पढ़नि त हुन में क़ौम जे लाइ वॾो पैगाम आहे, उत्साह आहे। ख़ासि करे उस्ताद बुखारी जेका शाइरी कई आहे उहा निज बिच हिकिड़ी ॿाराड़ी जी अवामी शाइरी आहे, जंहिंमें 100% इहे सम्झो त मुहावरा, इस्तारा, तशबीहूं, लफ़्ज़, ॿोली जो इस्तेमालु प्योरली यानी निज तरह उहो सिंधी आहे, सिंधी ॿोली जो आहे ऐं ॿाराड़ी जो उहो लफ़्ज़ आहे, तंहिंजे करे अवामियत, अवामी रंग उस्ताद बुखारी जे शाइरी में शामिल आहे। ॿी ॻाल्हि उस्ताद जी इहा ख़ासि जेका ॻाल्हि आहे उहा इहा आहे त उस्ताद जी शाइरी जेका बि आहे हुन में मूसीक़ियत आहे। उस्ताद बुखारी सां चाह रखंदड़ अदीब शाइर रजब आज़ाद पिणु उस्ताद बुखारी जी शाइरीअ खे क़ौमी अवामी रंग कोठींदे चवे थो त असीं सुवाण जा गेसू सभा बणिजी संवारियूं था, कंदा शबनम जे कतरनि सां निगाहुनि खे सलाम आहियूं, न थुअर सां रखूं यारी, न कंडनि खे था खीकारियूं, असीं राबेल जा नौकर गुलाबनि जा गुलाम आहियूं। साईं मुंहिंजा उस्ताद बुखारी सिंध जो उहो अज़ीम शाइर आहे जंहिंजो पंहिंजो हिकिड़ो डिक्शन आहे, पंहिंजो असलूब आहे। हुनजे असलूब में जेका आहे सा सादगी आहे, सचाई आहे, सुठाई आहे ऐं अवामी रंग आहे।
जंहिंजे करे ई पाण जेको आहे सॼी सिंध में मुनफरिद हैसियत रखे थो उस्ताद बुखारी। उस्ताद बुखारी जी शाइरी अॼु बि महफ़िलुनि में ॻाई वॼाई वञे थी ऐं उस्ताद बुखारी जंहिं महफ़िल में नथो ॻायो वञे उहा महफ़िल ॼण त लसी ऐं ॿूसी लॻे थी। आर्टिस्ट रशीद चारण उस्ताद बुखारी जूं सारोणियूं सारींदे चवे थो त उस्ताद बुखारी बहितरीन उस्ताद ऐं महिरबान माण्हू हो। उस्ताद रुगो शाइर न पर हिकु मौसीकार बि हो ऐं पंहिंजी शाइरीअ खे पाण तरन्नुम में बि ॻाईंदो हो। दादू जे अंदरि या पूरी सिंध जे अंदरि अदबी जेके बि सरगर्मियूं थियूं वॾा वॾा मुशाइरा थिया उस्ताद उन्हनि में शामिल रहियो। हैप्पी न्यू ईयर ते जेके प्रोग्राम थींदा हुआ राति जो असांखे ख़बर आहे रेली वेड़े बि अची उन्हनि प्रोग्रामनि में सख़्त सी ऐं तबियत जी नासाज़ी हूंदे बि अची शरीक थींदो हो। पाड़े जे लिहाज़ खां हुनजा जेके बि ग़रीब पाड़े वारा चारण हुया जीअं सभु अॼु हुनखे यादि कयूं था असां सभई उस्ताद बुखारी में का वॾाई न हूंदी ऐं सभई जेके आहिनि सो उन्हनि जा मोतक़द बि हुया ऐं असां चाहींदड़ बि हुयासीं। इन करे तो सुठो इंसान बि हुयो न रुगो सुठो शाइर सुठो इंसान सुठो उस्ताद ऐं सुठो पाड़े सघे। उस्ताद बुखारी जंहिंखे पूरी सिंध हिकु अवामी शाइर जी हैसियत सां सुञाणे ऐं मथस नाज़ करे थी तंहिं लाइ अलमियो इहो बि रहियो त संदसि हयातीअ में फ़क़ति 4 या 5 किताब छपिया पर अॼु संदसि 26 किताब छपजी मार्केट में अची चुका आहिनि ऐं संदसि मक़बूलियत ॾींहों ॾींहुं वधी रही आहे। उस्ताद बुखारी जी शाइरी में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो तसलसुल समायल आहे जंहिं ॿोलीअ खे नवां लफ़्ज़ ॾेई ज़रख़ेज़ बणायो। संदसि शाइरी क़ौमी ऐं अवामी हुई। उस्ताद बुखारी वटि न रुगो शेर पढ़ण जो ॾांहुं हो पर दर्द तख़लीक़ी कमाल ऐं संदसि जज़्बनि जो जहान बि शामिल हो। उस्ताद बुखारी हालतनि सां विढ़ांद कई हक़ सच सूंहं सदाक़त हौसले ऐं हिमत जी जंग में अॻु भरो रहियो। इहो ई सबबु आहे त संदसि शाइरी ॿुधंदड़ ऐं पढ़ंदड़नि में हिमत मोहबत ऐं महिनत जो शऊर अची वञे थो। उस्ताद बुखारी जी शाइरी जेतोणीकि सिंध में हर मशहूर रागी ॻाई आहे पर पोइ बि संदसि कलाम अणपूरो ॻायो ऐं छपायो वियो आहे। सरकार खे घुर्जे त अवलियत जी बुनियाद ते सिंध जे महान क़ौमी अवामी शाइर उस्ताद बुखारी जी अणछपियल शाइरी खे छपराए इदारनि खां उस्ताद बुखारी ते तहक़ीक़ जो कमु पूरो कराए। प्राइमरी खां मैट्रिक ताईं संदसि सबक़ सिंधी मज़मून में शामिल कयो वञे त जीअं ईंदड़ नसलुनि खे उस्ताद बुखारीअ जे ॾिनल पैगाम जी बि ॼाण मिली सघे ऐं ईंदड़ नसुल सिंध जे शाहूकार अदब खां बि वाक़िफ़ थी सघे। पूजे वठो